नाज़रीन प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। अॼु असां लाड़काणे जा जेके मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि उहे पंहिंजे प्रोग्राम में रेज़ कंदासीं, जंहिंमें ख़ासि करे हिते जेको सब्ज़ी मंडी जो इशू आहे, उन खां पोइ जेको पुराणो क़दीमी क़ब्रिस्तान आहे अबू बकर, उन सां गॾु ॿिया जेके मुख़्तलिफ़ इशू आहिनि उहे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। छाकाणि त हीअ जेका सब्ज़ी मंडी आहे जिते असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं, तमामु घणी हिकिड़ी कंजस्टेड ऐं पुराणी जेका हीअ मंडी आहे, हिते हाणे जेका आहे कैपेसिटी कोन्हे त माण्हू हिते अची कारोबार करे सघनि, दुकानदार जेको आहे कारोबार करे सघनि, या रिटेलर अचनि, या जेके आम ख़रीदार अचनि था उहे अची करे हितां कुझु शयूं ख़रीद करे वञी सघनि। जेके ख़ासि करे सब्ज़ी मार्केट आहे त हिते जेको आहे सो माण्हुनि जो तमामु घणो अचणु वञणु थिए थो। इन हवाले सां त हिते सरकार इहो फ़ैसिलो कयो त जेका हीअ मंडी आहे सब्ज़ी, उहा जेको आहे असां ॿाहिरि मुंतक़िल कंदासीं, पर उहो उनजो प्लाट बि अलोकेट थी वियो आहे, ॿियूं शयूं बि थियूं आहिनि, पर उहो अञा ताईं मुंतक़िल न थी सघियो आहे। ऐं हिते ई जेको आहे हीअ सब्ज़ी मंडी अञा ताईं मौजूदु आहे ऐं सालनि खां वठी इहो फ़ैसिलो थियल आहे, पर उन ते अमल न पियो थिए, जंहिंजे करे हीअ जेको रोड आहे मेन, ख़ासि करे जेको म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खां हीअ सब्ज़ी मंडी खां जेको मथे पंहिंजो वञे थो रस्तो, उहो हमेशह जेको आहे सो ब्लॉक रहे थो ऐं माण्हू उतां गुज़री नथो सघे, पंधु वारो माण्हू बि गुज़री नथो सघे। हींअर बि तव्हांखे असां हीअ जेके हिन में फुटेज ॾिसंदा हूंदा त उन में हीअ जेको रस्तो आहे उहो ब्लॉक थियल आहे। त अहिड़ी तरह अंदरि मंडीअ जी बि इहा सूरत हाल आहे ऐं रुॻो जेको आहे सो धूड़ मिटी आहे ऐं माण्हू जेको आहे सो मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जेको आहे मुब्तला पिया थियनि। त हीअ जेका मंडी आहे अञा ताईं उहा ॿाहिरि मुंतक़िल न थी सघी आहे ऐं गॾोगॾु जेको अबू बकर क़ब्रिस्तान आहे उनजी कैपेसिटी बि जेको आहे सो उहा पूरी थी चुकी आहे। त हाणे उन हवाले सां बि उन्हनि इहो फ़ैसिलो कयो सरकार त हीअ जेको आहे सो क़ब्रिस्तान जे लाइ ॿाहिरि जेको आहे उहो प्लाट रखियो वियो, त जीअं उते वरी जेको आहे सो क़ब्रिस्तान शुरू थिए ऐं माण्हू जेके बि फोत थियनि था त उन्हनि खे उते जेको आहे उन जी तदफ़ीन थी सघे। त उते उहो बि अञा ताईं जेको आहे सो जेको मनसूबो हो सरकार जो लाड़काणे इंतिज़ामिया जो सिंध हुकूमत उहो पूरो न थी सघियो आहे, जंहिंजे करे जेको आहे सो हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त जेको अबू बकर क़ब्रिस्तान उन मथां जॾहिं को माण्हू जेको फोत थिए थो त क़बर जे मथां क़बर खोटे उनखे उते पूरे वञे थो। त हाणे इहे अहम मामला आहिनि जेके अञा ताईं हल न थी सघिया आहिनि। शहरनि जो, हितां जे वापारियुनि जो, हितां जो जेको आहे मुख़्तलिफ़ मकतब फ़िकिर रखंदड़ माण्हुनि जो इहो जेको आहे मुतालबो रहियो आहे त फौरी तौर ते जेको आहे सरकार हिन पासे ॾे ध्यानु ॾे, जेका सब्ज़ी मंडी आहे उनखे बि ॿाहिरि मुंतक़िल कयो वञे। जेको अबू बकर क़ब्रिस्तान आहे उहो बि जेको आहे ॿाहिरि जेका प्लाट रखियो वियो आहे उते जेको आहे हाणे तदफ़ीन वारो सिलसिलो शुरू करे उनखे चौधारी जेका आहे दीवार उहा ॾिनी वञे, त उहो जेको मामिलो आहे अञा ताईं जेको आहे सो न थी सघियो। त इन हवाले सां हिते असां हींअर सब्ज़ी मंडी में जेके दोस्त मौजूदु आहिनि वापारी, उन्हनि सां ॻाल्हायूं था त हीअ सब्ज़ी मंडी छो ॿाहिरि मुंतक़िल न थी सघी आहे, उनजा सबब कहिड़ा आहिनि। हिन में सिर्फ़ु रुकावट आहे गवर्नमेंट जी, असां आवाम जी काई रुकावट न आहे। असां वञण लाइ अॼु बि तयारु आहियूं, सुभाणे बि तयारु आहियूं। हर को नओं ऑफिसर अचे थो असां सां मीटिंगूं करे ऐं हले थो वञे, ऐं तक़रीबन 15 या 16 साल थियो आहे हिन मंडी जो शिफ्टिंग जो चक्कर हलंदे हलंदे कारी ॾाढी हुई अच्छी थी वई आहे, मंडी शिफ्ट न थी आहे अञा ताईं। ऐं उन खां बावजूदि असांखे एॾी तकलीफ़ूं हिते मंडीअ में, गॾे गाॾे वारा, चिंची वारा, असांखे कारियूं अछियूं ड्रेसूं पाए ईंदा आहियूं, कारी थी वेंदियूं आहिनि, एतिरी तकलीफ़ आहे। असां सरकार खे चयो आहे असां में कोई बि मंडी में इख़्तिलाफ़ात न आहे, असांखे अॼु न ॿियो ॾींहुं बि न थिए कॾो ॿार, कॾहिं असांखे चवनि था की उठे चौक वञो, कॾहिं चवनि था की मीरो खान चौक वञो। तक़रीबन अञा ताईं असांखे एतमाद में हिन ना आंदो आहे बाबा तव्हांखे किथे शिफ्ट था कयूं। रोज़ मीटिंगूं आहिनि, रोज़ हवालनि, रोज़ अहिड़ो ई हवालु आहे, सम्झियो न। ऐं ॿियो त सब्ज़ी मंडी में जेका हिन टाइम पोजीशन आहे माल जी, माशाल्लाह हिन टाइम लाड़काणे जी मंडी ॿिनि मंडियुनि जे अलावा सभ सां रेट किरल आहिनि। तरबूज किरल आहे, पंहिंजो खरबूज़ो किरल आहे, बसर किरल आहिनि, बटालू किरल आहे, चीकू किरल आहे, हर शइ किरल आहे। इहा ई सेल असांजी त लॻा मंडी खां सेल खणी ॿाहिरि वञनि था, वरी चवण में खपाइनि था। हुन में असां सब्ज़ी मंडी वारे दलालनि जो कोई कसूर न आहे, जेके रिटेल खपाइनि था न सभु कसूर आहे उन्हनि जो। हिते चीकू पए थो 140 रुपया किलो, 150 रुपया किलो, ॿाहिरि वञी 200 था खपाइनि, 250 रुपया सूप था खपाइनि, 400 रुपया सूप था खपाइनि। असां आड़तियुनि जो कोई कसूर न आहे। असांजी अचे रोज़ विज़िट कयो, रोज़ रेट चढ़ंदा आहिनि, रोज़ रेट किरंदा आहिनि। अॼु भिंडी असांजी खती आहे 60 रुपया किलो, जेका असां सेल कई आहे। हाणे ॿाहिरि चाहे उहो 200 खपाइनि उन्हनि जी मर्ज़ी आहे, चाहे 100 खपाइनि उन्हनि जी मर्ज़ी आहे। असां सरकार खे इल्तिजा था कयूं कि ॿाहिरि जेके रेड़ी वारा आहिनि या ॿिया को बि आहिनि हुननि ते कंट्रोल कराइनि। असांजो कंट्रोल थियल आहे, जेतिरी सब्ज़ी वधीक ईंदी ओतिरा रेट किरंदा, जेतिरो फ्रूट रोज़ाना ज़्यादा ईंदो उनजो रेट किरंदो। ऐं बराए महिरबानी करे असांखे सब्ज़ी मंडी खे
ॿाहिरि कढियो वञे त सभ सां बहितर निज़ाम थींदो ऐं इहो लाड़काणो जेको आहे अञा वधंदो। अचण वञण वारनि खे बि तकलीफ़ आहे, उनखां पोइ स्कूल ते जेका स्कूल जा ॿार आहे तो क्रॉस था कनि उन्हनि खे बि वॾी तकलीफ़ आहे। ऐं जेका बि ट्रांसपोर्ट आहे उहा तक़रीबन 2 खां 2.5 कलाक जेको आहे त सब्जी मंडीअ ते पहुचण ताईं लॻे थी। सो हिन में वॾे में वॾी तकलीफ़ असांजी जेका म्यूनिसिपल जी आहे फायर ब्रिगेड जूं गाॾियूं आहिनि उहे कलाकनि जूं कलाक जेका एमरजेंसीअ में गाॾी फासे थी पई, उन्हनि खे को रूट बि नथो मिले, रस्तो बि नथो मिले। ऐं उनखां पोइ असांजी सब्जी मंडीअ में जेका अंदरि जेका आबादी आहे असांजी हींअर जेके बि असां कमीशन एजेंट आहियूं ऐं उन्हनि तक़रीबन 250 खां 300 हिते कमीशन एजेंट आहिनि ऐं हुननि खे हिते दुकान बि न आहिनि जेके वीचारा खपाइनि, उस ते खपायूं था, दुकान कोन्हे, बरसाति में जेको आहे त असां सां मसइलो आहे। ऐं उनखां पोइ जेका असांजी सब्ज़ी आहे उहा ख़राबु थी थिए। असां गवर्नमेंट खे अपील था कयूं, इंतिज़ामिया खे महिरबानी बराए करम मंडी तव्हां शिफ्ट करे असांखे ॿिए कंहिं जेको आहे त कंहिं सुठे रोड ते मंडी मुंतक़िल कयो वञे त जीअं 40-50 साल ताईं उहा मंडी उते बरक़रार रही सघे। न थियण जो सबबु छा आहे? माना तव्हां सम्झो था त इहो तव्हांखे नुक़सानु आहे या ॿियो को इशू आहे या हितां जा जेके वापारियुनि जी मोनोपोली आहे इन जे करे जेको आहे हीअ मुंतक़िल नथी थिए? साईं, सब्ज़ी मंडीअ जे जेके कमीशन एजेंट उन्हनि जो को बि इंटरफेयर हिन मसइले सां न आहे। उनखां पोइ असां इंतिज़ामिया खे चऊं त इंतिज़ामिया हिन वक़्तु सब्ज़ी मंडीअ जे बारे में लापरवाही घणी थी करे। असीं वस वारनि खे बिलावल साहब खे ऐं DC साहब खे अपील था कयूं त महिरबानी करे हिन कारोबारी जेको असांजो ट्रैक आहे हिन ते कुझु नज़रसानी कनि ऐं पाण जेके बाला ऑफिसर आहिनि उहे विज़िट कनि। ॿुधाइजो त हीअ जेका सब्ज़ी मंडी आहे तव्हां ॾिसो था तमामु घणी बुरी हालत में आहे, ऐं मिटी ऐं धूड़ आहे, सिर्फ़ु कारोबार बि सही न पियो थिए। इहा ॿाहिरि मुंतक़िल छो नथी थिए? काफ़ी साल गुज़री चुका आहिनि, इन जो सबबु छा आहे? सर, हिन जे लाइ असां जेको आहे DC साहब सां कमिश्नर साहब पाण वञी मीटिंग में करे आयासीं, हुन एप्लीकेशन ॾेई आयासीं, भाउ असांखे महिरबानी करे असांखे ॿाहिरि कढियो वञे। ॾिसो, असांजी हिकु इहा मंडी जेकी आहे 5 डिस्ट्रिक्ट खे कवर थी करे ऐं हिन में तमामु कंजस्टेड थी वई आहे, तमामु कंजस्टेड आहे असांजी मंडी इहा। असां इहे कारोबार सही नथा करे सघूं ऐं तंहिंजे करे असांजी सप्लाई न थिए आवाम ॾे। हिन जे करे थी सघे त कुझु महांगाई बि थींदी हूंदी, तंहिंजे करे महिरबानी करे असांखे ॿाहिरि कढियो वञे। असां सभिनी अपील था कयूं बिलावल साहब सां ऐं वज़ीर आला सिंध सां त महिरबानी करे असांखे ॿाहिरि कढियो वञे। ऐं हिन लाइ असां गवर्नमेंट हर क़िस्म जी सपोर्ट ॾींदा आहियूं। जीअं असां हाणे तव्हां रिसेंट जीअं बचत बाज़ारि हलेव थी, हाणे बचत बाज़ारि में असां पंहिंजी सब्ज़ी मंडी जे पारां जेको असां जेके बाज़ारि आहियूं उन मां हर शइ जी सहूलियत ॾियूं। ॿाहिरि खपे त मिसाल जेके 50 रुपए किलो आलू, असां हिते खपायूं 30-35 रुपए किलो आलू या 40 रुपए किलो आलू। हर आइटम ते असां पाण पंहिंजी तरफ़ां सब्सिडी ॾियूं त गवर्नमेंट असां कंहिं बि शइ खे कंहिं बि हवाले सब्सिडी ॾियण जे लाइ को ताउन करे राज़ी न आहे। ऐं हिन मां ईअं जीअं सब्ज़ी मंडी में तव्हां ॻाल्हि कई आहे सफ़ाई वग़ैरह हिसाब सां, सफ़ाई पोइ बि थिए थी। हुन अलावा को डेवलपमेंट कुझु बि न आहे असां वटि। जीअं रोड तव्हां ॾिसो था तमामु कचा आहिनि, को बि माना बारिश थिए थी 1-1.5 फुट हिते पाणी बीठो हूंदो आहे, किचड़ हूंदो आहे, लखें रुपए जा असां नुक़सानु पवंदा आहिनि हर दुकानदारनि खे। त महिरबानी करे असांखे जेको आहे नई मंडी ॾिनी वञे, सरकारी मंडी हुजे, सरकारी मंडी जे हिसाब सां जेके असां जेको हुते दुकान आराम सां वठी बि सघूं। छो असांजा वापारी जेके आड़ती हज़रात आहिनि एतिरा को अमीर या एतिरा को आहिनि कोन। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे कंदो हलां, असांजे लाड़काणे में रुगो को फैक्ट्री कोन्हे का जेके असां वटि जेके जनरेट थींदी आहे इकोनॉमी, रुगो लाड़काणे में असांजी सब्ज़ी मंडी आहे बसि। जेको ग़रीब गुरबा जे ऐं जेकी आहे मज़दूर जे लाइ या गॾे गाॾियुनि जे लाइ या चिंचियारनि जे लाइ सभिनी रोज़गार हिन में ई आहे। रेडियार हज़ारे रेडियार रोज़गार हिन में आहे। त महिरबानी करे असांजो ताउन कयो वञे ऐं असांखे जेको नई मंडी ॾिनी वञे। अच्छा, इन हवाले सां तव्हां जेका ज़िले इंतिज़ामिया सां ॻाल्हि थी आहे त हू इन में देरि छो था कनि, हुन जो सबबु छा आहे? साईं, असां ज़िले इंतिज़ामिया बिल्कुलु मीटिंग थी, DC साहब सां मीटिंग थी आहे, SC साहब सां ऐं कमिश्नर साहब सां। उहो हा त कनि था बिल्कुलु, असां तव्हांखे ॾींदा त बिल्कुलु कोशिशि कयूं था। हिन महिल ताईं असां सां कोई हिननि राब्तो न कयो आहे, न मार्केट कमेटी वारनि को हिन हवाले में नई मंडी जे हवाले सां राब्तो कयो आहे, न ई को DC साहब न ई को SC साहब सां को राब्तो कयो आहे, न को अहिड़ी असांजे ताउन कयो आहे असां सां। असांजे सर हिन DC साहब खे वरी असां बि अर्ज़ु कयूं था त मक़सदु ॻाल्हि हिकु त मंडी जी तकलीफ़ असांखे घणी आहे, ॿियो उनजे अलावा असांखे मुक़ाम जी घणी तकलीफ़ आहे, जंहिंजे करे उनखे मुक़ाम खे बि अलॻि ॿाहिरि कढियो वञे। ऐं सब्ज़ी मंडी जो बि जेको बि असांजे कारोबारी उन्हनि खे तकलीफ़ घणी आहे। हिते सहूलियत सभ खां बहितर इहा ई खपे असांखे हुते ॿाहिरि, माना हिकिड़ो बिजली पाणी, उन खां अलावा मंडी सॼो सेटिंग जे अॻ में बि सरकारी ठहियलु आहे ईअं ई ठही असांखे मिले। छाजे करे जो हिते कोई बि एतिरो अमीर न आहे, न एतिरो कंहिंजो को कमु कारोबार आहे। उन खां अलावा प्राइवेट कमु कारोबार थींदा था वञनि, उन मथां बि कोई हुकूमत नथी एक्शन खणे। जेको मंडी में कमुकार करे थो उन मथां ज़रूरत ज़बरदस्ती घणी आहे, बाक़ी उन ॿाहिरनि खे कोई बि नथो चयो वञे। उन जे करे उन्हनि जे लाइ बि एक्शन खयो वञे। इन मंडी खे घणी तकलीफ़ आहे, इनखे ॿाहिरि कढियो वञे, असांखे जल्द में जल्द इहे थियो वञे त जंहिंजे करे असांखे सहूलियत मिले। घणी तकलीफ़ इन करे इहा आहे त असांखे बहरहाल सभ खां बहितर सहूलियत इहा ई मिले जो असांखे मंडी ॿाहिरि निकिरे।
हिते विच शहर में आहे, हर शइ जी तकलीफ़ असांखे आहे। ही जो सब्जी मंडी जेका आहे उहा ॿाहिरि मुंतकिल नथी थिए, हिते माण्हुनि खे तकलीफ़ आहे, वापारियुनि खे, तव्हां सभिनी खे छो नथी मुंतकिल थिए, उनजो सबबु छा आहे? असांजी काफ़ी टाइम खां मंडी शिफ्ट हिकु दफ़ो थी अमीर खान चौक ते, उहा मंडी नंढी हुई, उहा कैंसिल थी वई ऐं हिन मंडी जा 3 दफ़ा ऑप्शन थिया एशियन बैंक वारा आया, 4 पासा लालका ॾिसी विया, ओठा चौक ते डिसाइड कयूं, उहा हली 2 साल खां वरी कैंसिल करे छॾियो। हिन वक़्तु कंहिं बि क़िस्म जो असांजो अहिड़ो को ख़ासि निमाज़ो नज़र नथो अचे जेको असांजे लालकानी जी सब्ज़ी मंडी ॿाहिरि शिफ्ट कराए, कोई अचे, कोई अचण लाइ तयारु न आहे। असां पुरज़ोर अपील था कयूं तव्हांजे तरफ़ सां, मीडिया जी तरफ़ सां, त असांजी मंडी ॿाहिरि शिफ्ट कयो, त असां खुली करे कारोबार कयूं ऐं हिन सोलग खां, हिन खां रिझनि खां असां बची वञूं। ऐं तव्हांखे बि गुज़ारिश इहा आहे त तव्हां असांजा आवाज़ जेको आहे अख़्तर बाला ते पहुचायो त असांजी हीअ मंडी ॿाहिरि शिफ्ट थी। असां ॿुधायो त हीअ सब्जी मंडीअ में काफ़ी असां हिते बीठा आहियूं, तकलीफ़ आहे माण्हुनि खे, वापारियुनि खे, तव्हां दुकानदारनि खे, इहा मुंतकिल छो नथी थिए ॿाहिरि? साईं इहा काफ़ी अरसे खां वठी ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं। अॻ में बि डी सी साहिब सां ॻाल्हियूं हलियूं, जीअं असांजो पुराणो सदर हुयो ग़ुलाम मोहम्मद ख़ान जतोई साहिबु, उनखां पोइ जान मोहम्मद जतोई हुयो, तंहिंखां पोइ आसिफ़ अली ख़ान जतोई, हाणे असांजो सदर मसीउल्लाह जतोई आहे। हाणे मीटिंगूं थियूं आहिनि, काॾे कढण जी शिफ्टेड कनि त ॾिसो न, असांजी जेकी मंडी आहे हिन महिल जेतिरी कैपेसिटी में आहे, इन खां असांखे 10 कैपेसिटी 8 कैपेसिटी खपे। छो जेकी बि मंडी ठहंदी आहे उन में इहा शइ हूंदी आहे त 100 साल जी सोच लॻाइबी आहे त पोइ 50-60 साल निकिरंदो आहे। जीअं हिन मंडीअ खे बि तक़रीबन 40-50 साल तक़रीबन अची थियण वारो आहे। त जेकी असांखे रिक्वायरमेंट आहे उहा असांखे इहा हुजे त माना मिसलिंग ॻाल्हि, जीअं हिते ॾिसो न, जेके बि कारोबार कनि था, को एॾा वॾा हे पैसे वारा माण्हू न आहिनि, हे दाल रोटी करण वारो हिसाबु किताबु आहे। मंडी ठाहे करे दुकान ॾिना वञनि, पोइ उनजो जेको जाइज़ रेट हूंदो आहे उन हिसाब किताब सां रखी करे अदा जेको महीने सिर किस्तियूं हूंदियूं, साल बाय किस्त हूंदी, पोइ सभु शिफ्टेड थियनि। एतिरी सोड़ थी वई आहे जो अंदरि गाॾियूं बि नथी अची सघनि, का बि सहूलियत न आहे जेको जंहिं हिसाब किताब सां जे ॿियनि मंडियुनि में कारोबार हले थो। मां तव्हांखे अर्ज़ु करे वञा, जीअं इस्लामाबाद जी मंडी आहे, रावलपिंडी जी मंडी आहे, या जेको आहे सो पंहिंजो मुल्तान जी मंडी आहे, उहे वॾियूं वॾियूं मंडियूं, उन्हनि खे वॾा ऑक्शन आहिनि, वॾा उन्हनि जा दुकान मिलियल आहिनि, उन्हनि खे गवर्नमेंट जूं मंडियूं आहिनि, उन्हनि खां पंहिंजो महीने सिर किस्त जेकी आहे उहा वरिती वेंदी आहे। हुननि जो कारोबार ज़बरदस्त तरीक़े सां हले थो। अंदरि तव्हां हलंदव उते विकिरण आहे, 50-50 गाॾी बीठी हुजे, को मसइलो ई न आहे। असां बि ईअं चऊं था त जेकी बि मंडी ॾियनि, जिते बि ॾियनि, उहा गवर्नमेंट जी ॾियनि, जंहिंमें असां ग़रीब माण्हू गुज़ारो करे सघूं, जीअं असांखे दुकान मिले त ठाराए सघूं, या ठाराए ॾियनि था त उहो जेको आहे पंहिंजो असां किस्तनि जी सूरत में पंहिंजो कमकार हले, जहिड़े बि तरीक़े सां ॾियनि, पर ॾियनि असांखे गवर्नमेंट वारी, जंहिंमें असांखे सहूलियत बि हुजे ऐं पंहिंजे हिसाब किताब सां जो कारोबार बि सही तरीक़े सां हले ऐं सभु को ख़ुशि रहे। हितां बिल्कुलु निकिरणु खपे, छो तव्हां ॿाहिरि रोड ते हलंदव केतिरी ट्रैफिक जाम आहे, वरी तव्हां मंडी में अचो त छा सिचुएशन ॾिसो, तव्हां थोरी पंहिंजी कैमरा फिरायो त ॾिसो केतिरी कंजस्टेड आहे। असां त कॾो खां वठी तक़रीबन काफ़ी टाइम खां वठी चवंदा अचूं त असांखे ॿाहिरि कढियो वञे, असांखे कुझु सहूलियत, हिते का बि सहूलियत असांखे अरेंजमेंट नथी थिए। ॿाहिरि ॾिसो रश वधीक थी वञे, ॿार बच्चो अचण वञण में वॾी तकलीफ़ आहे उन्हनि खे, ऐं हिते माना न रोड आहे न रस्तो आहे, असांखे तक़रीबन माना असांखे वॾी तकलीफ़ आहे हिते। सम्झो, असां सदर साहिब खे अॻ में अपील कईसीं, मथे DC साहिब खे अपील कईसीं त बाबा असांखे काज़ो माना ॿाहिरि कढियो वञे, पर अञा ताईं का बि को तक़ाज़ो नथो थिए त असांखे ॿाहिरि कढनि था या ॿाहिरि वॾी रश आहे। तव्हां जाइज़ो वरितो हूंदो, होॾां ॿाहिरां बि वरितो हूंदो त माल तक़रीबन असांजो ॿाहिरि थो खपे। हिते सोड़ जे करे माना जेको आहे गॾु गाॾो थो अचे, गाॾी थी अचे, उन सोड़ जे करे माना असांजे जेके बि बाक़ाई मुंतकिल थींदी ॿाहिरि त तव्हांखे सहूलियत मिलंदी, सुठी सहूलियत मिलंदी असांखे। असां पाण दिलि चऊं था त माना ॿाहिरि असां मुंतकिल थी वञूं। अरे ॿुधायो त हीअ सब्जी मंडी जेको आहे ॿाहिरि छो नथी मुंतकिल थिए? हिते ॾिसो था रश आहे, मिटी आहे, धूड़ आहे, माण्हू बीमार था थियनि। अदा इहो गवर्नमेंट वारनि जो इहो आहे त माना गवर्नमेंट DC हिन खे ॾिसे जेको आहे हिते रश तमामु घणी आहे न। हिते हे मंडी जीअं ॿाहिरि वेंदी कारोबार वधंदो, ॿुधी बा हे जिथे हाणे माना हे माल खपे थो, ईअं सम्झो मां उन खां डबल ई माल खपंदो, हे सभिनी लाइ फ़ाइदो आहे। शहर जेको शहरी आहे उनखे अचण वञण जे लाइ हिते थोरी तकलीफ़ आहे। हितां जेलस बाज़ार माना टच में आहे न, त जीअं ई इहा ॿाहिरि वेंदी त माना हिते माना जेलस वारे किराने जो बि कारोबार वधंदो, ऐं ॿाहिरि वञण सां सब्ज़ी मंडी जो कमु माना डबल थी वेंदो।
ॿाहिरि वञे थी। आप ये बताएं कि ये जो सब्जी मंडी यहाँ पे आप देखें कितनी रश है यहाँ पे और गाड़ियाँ नहीं आ सकती, कारोबार नहीं हो सकता, इसको क्यों बाहर मुंतकिल नहीं किया जा रहा? ये तो सिंध हुकूमत को सोचना चाहिए ना, लाड़काना ज़िला के डीसीओ को सोचना चाहिए कि ये ट्रैफिक बंद है, गधा गाड़ी की लाइन लगी हुई है, चौक बंद है, आए आके देखें खुद, उनकी गाड़ी गुजरती है यहाँ से, ये मिट्टी उड़ रही है, गंदगी है, किस वजह से? मंडी की वजह से है। मंडी को हर सूरत बाहर जाना चाहिए। अच्छा, यहाँ पे जो रेट चल रहे हैं सब्जी के और फ्रूट के, बाहर वो ज़्यादा जो है वो लोग जो है जो रेडी वाले हैं वो ज़्यादा लोगों से ले रहे हैं, ये एक लूट मार का सिलसिला चला हुआ है, तो इसको कैसे जो है वो कवर? लूट मार का सिलसिला नहीं है, यहाँ से लेके जाएंगे, हर बंदा रोज़ी के लिए लेके जाता है। लेकिन अगर 50 वाली चीज़ आप 100 रुपये में भेजेंगे तो नहीं, वो जाती है, वो 10, 20, 30 तो कमाता है ना, हर आदमी कमाई के लिए लेके जाता है, बिजनेस है ये, इसमें कोई हर्ज। क्या समझते हैं कि अगर यहाँ से मंडी शिफ्ट हो जाएगी तो आपको सहूलियात मिलेंगी? शहर के लोगों को मिलेंगी, आवाम को मिलेंगी, रास्ता आसानी से आना जाना आसान होगा और मंडी बाहर जाने से सब आवाम का फ़ायदा होगा। ये मिट्टी से जान छुट जाएगी सबकी, सीवरेज बेहतर हो जाएगा। बड़ी गाड़ियाँ आने की वजह से यहाँ सीवरेज का निज़ाम भी बड़ा गलत हुआ पड़ा। दादा तव्हां ॿुधायो त हीअ जेका सब्जी मंडीअ जी मुंतकिली आहे या फ्रूट मंडीअ जी, उहा अञा ताईं नथी सघी आहे। हिते तमामु घणी रश, मिट्टी, धूड़ ऐं माण्हू जेके आहिनि मुश्किल में आहिनि ऐं माण्हू अची नथो सघे पियो, इहे कारोबार ते बि असरु थिए थो। तव्हां छा था सम्झो त इहा छो नथी जेको आहे सो मुंतकिल थिए? वॾी महिरबानी, तव्हां सन टीवी जी हमेशह बर्निंग इशूज़ ते तव्हां जेको आहे त ॻाल्हाईंदा रहंदा आहियो ऐं मां त इहो ई शेयर चवंदुमि, ना हलो असांजो माली आहे, इन मुंहिंजे चमन जो छा थींदो, हर शाख ते चिबरो वेठो आहे, अंजाम में गुलिस्तान छा थींदो। लाड़काणे जी हिकिड़ी बदकिस्मती रही आहे, जीअं चवंदा आहिनि ॾीए जे हेठों हूंदे। असांजो बिलावल साहिबु तबका असां पाण पीपल्स पार्टी जा आहियूं, पर हुनजे बावजूद बि हुनखे जेका त सब्जी मंडी असांजी नज़र नथी अचे। काफ़ी चकर असां इहे जेके आहिनि त मसइला बि उथारिया आहिनि त असांजी सब्जी मंडी ॿाहिरि कढी वञे, तंहिंखां पोइ बि असांजी सब्जी मंडी जे लाइ तदारक नथो कयो वञे। ऐं मां त ईअं ई चवंदुमि त असांजी लाड़काणे जी क़िस्मत एॾी ख़राबु आहे जो असांखे को हिन महिल ताईं बहितरीनु को DC असांखे न मिली सघियो आहे। DC रुगो पंहिंजे पेट भरण में पूरा आहिनि। असांजे रेवेन्यू म्यूनसिपालिटी खे असां एतिरो था ॾियूं, रेवेन्यू में मद में लखे रुपयनि जी महीने में मसवाड़ा था ॾियूं, उनखां बावजूद बि असांजी सब्जी मंडी खे कोई बि जेको आहे त अहिड़ी का फैसिलिटी न आहे जेको असां हिते रही सघूं। अच्छा साईं, हीअ जेको रेट जो इशू आहे, ज़ाहिर आहे हितां तव्हां फ्रूट ऐं सब्जी मोकिलियो था, हितां जे वापारियुनि जो चवण त असां सस्ते रेट ते मोकिलियूं था, पर ॿाहिरि उहो डबल खां ट्रिपल ऐं 64 ताईं जेको आहे सो हुनजो रेट वधे थो पियो, त इनखे कीअं रोकिजे? ऐं उन हवाले सां जेको आहे सो ज़िले इंतिज़ामिया सम्झो था त उहा छो नथी जेको आहे इन ते चेक एंड बैलेंस रखे? सर, मसइलो इहो आहे त हिननि जा पंहिंजा जेके मुलाज़िम आहिनि, मार्केट कमेटी वारा आहिनि, जा ॿिया आहिनि, उहे चेक एंड बैलेंस उहे रखंदा आहिनि। उहे अचनि कोन था पिया, रेट लिस्ट असां हिकिड़ी था कढी ॾियूं उन्हनि खे, हुते उहे ॿी था हलाइनि। हालांकि हाणे जेके पहिरें 5 रोज़नि खां पोइ रेट हिते इलाही घटि थी विया आहिनि, पर उहे अचनि मार्केट कमेटी वारा चेक कनि त ॿाहिरि हुनखे लिस्ट ॾियनि, हुतां घर वेठे लिस्टूं था पिया ठाहिनि। रमज़ान जो जेको महीनो हले थो पियो, उहो बाबरकत महीनो आहे। हिनखे इंतिज़ामिया खे सिर्फ़ु असांजी नज़र थी अचे, सब्जी फ्रूट। 3 साल टमाटे न कमायो, टमाटनि वारनि ख़ुदिकुशियूं कयूं, उन ते नोटिस न आहे। हिकिड़े साल जेकॾहिं टमाटे वारो कमाए थो, ॿियूं केतिरियूं शयूं आहिनि जेके हलनि थियूं पियूं। मेडिकल 600 जेको आहे त दवाऊं वधी वियूं आहिनि, 600% वधी वियूं आहिनि। केमिकल वारो खीर थो हले, ॾही थी हले, उन्हनि ते एतिजाज न आहे। सिर्फ़ु असांजी सब्जी हिन खे नज़र थी अचे जो छाजे करे ग़रीब आहियूं। हिन महिल बि असांजो स्टॉल लॻो पियो आहे हुते बचत बाज़ार में, जेको DC तरफ़ां न तावन थो कयो वञे, न छा रहंदो कंदो। असांखे 10-10 रुपया 20-20 रुपया फ़ी आइटम ते सब्जी वारे ते असांखे घटि करे असांखे 1000 रुपये जो रोज़ु नुक़सानु ॾियनि था, सिर्फ़ु हिन जे करे त बाबा तव्हांखे करिणो आहे। सब्सिडी खाइनि, DC खाए या कमिशनर खाए, सब्सिडी खाइनि उहे, ऐं असांखे जेको आहे प्रेशराइज़ करे हिकिड़ो असांखां ज़ोरी ज़बरदस्ती कमु वरितो पियो वञे। असां हिन ॻाल्हि में बि ख़ुशि न आहियूं। मुतालबो कहिड़ो कंदो? मुतालबो इहो कंदासीं त को DC को चङो हुजे, जेको क्वालिफाइड हुजे, जेको चङो DC हुजे असांजे लाड़काणे घणो। अहिड़ियूं जेके सब्जी मंडी DC ईंदो सर त एक्शन खणंदो न। सब्जी मंडी बिलावल साहिब खे काफ़ी चकर चई चुका आहियूं, ॿियनि जे साम्हूं एहतजाज करे चुका आहियूं। असांजी लावारस लाड़काणो असांजी सब्जी मंडी लावारस। मुक़ाम आहे हिन में हाणे जेको आहे त तक़रीबन जॻह का बि कोन्हे जो मैयत का रखिजे। जेको मुक़ाम हेॾे ॾिनो अथऊं चौधगीअ ॾे, सुठो आहे इहो जो ॾिनो अथऊं, हिननि जी महिरबानी। पर उते का सहूलियत ॾियनि
जो जीअं मस्जिद आहे को मैयत खणी वञे माण्हू त उते निमाज़ पढ़े, को नलका हुजनि, का सहूलियत अहिड़ी हुजे जंहिंमें माना कंहिं बि मुस्लमान भाउ खे तकलीफ़ न अचे। मैयत खणी माण्हू काॾे घुमाईंदो उते, मैयत जे हिसाब सां उते माना तकलीफ़ न थिए कंहिंखे बि। बसि बहितर इहो आहे त ॿिए हंधि सहूलियत ॾियनि, कुझु जीअं मुक़ाम जी का प्रॉपर्टी अहिड़ी ॾियनि काथे सहूलियत इहा ॾियनि। अलाह ख़ुशि करे सभिनी खे, आहिनि त ॾुखिया माण्हू पर अलाह वधाईंदुनि जे सहूलियत कंदा, इहा त बहितर आहे। अरे ही अबू बकर मुक़ाम जेको आहे तारीख़ी मुक़ाम आहे ऐं ही लॻभॻि 300 साल पुराणो मुक़ाम आहे, पर हक़ीक़त इहा आहे त हिन मुक़ाम में हिन वक़्तु काई बि गुंजाइश न आहे त कंहिं बि खे दफ़न कयो वञे। ऐं कुझु त ईअं थियो, एक्सीडेंट थिया आहिनि त जेकॾहिं क़बर जी खोटाई कई थी वञे त उतां हिकिड़ो जनाज़े जो लाश आहे उहो मिले थो। हाणे मजबूरन माण्हू उन्हनि पंहिंजनि खे हिक ॿी सां गॾे करे था दफ़नाइनि। हाणे हिकिड़ो कुदरती सिस्टम आहे, हर इंसान खे हलिणो आहे, पर जेको हाणे गवर्नमेंट जेको होॾे चौधरी ते मुक़ाम ॾिनो आहे, मुक़ाम जे लाइ हिकिड़ो प्लाट ॾिनो आहे, उते कुझु फैसिलिटीज़ जी ज़रूरत आहे। ऐं उन्हनि में हिकु त उते जेका नमाज़ पढ़ण जे लाइ हिकिड़ो जॻह जनाज़ नमाज़ लाइ, ॿियो बाउंड्री वाल जी ज़रूरत आहे, गॾो गॾु मोटर सिस्टम हुजे त उते को वणकारी या अहिड़े हिसाब सां। छो त हीउ दौर जेको आहे, हिन दौर में असां ॿियो कुझु त न, पर घटि में घटि या रस्तो सुठो ॾिनो वञे। इन सां इहा शइ थी सघे थी त चवंदा आहिनि त मोह कख न सहे। सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त इहे फैसिलिटी ॾेई गवर्नमेंट जीअं ही तारीख़ी क़ब्रिस्तान आहे हिनखे बि बचाए सघिजे, ऐं ईंदड़ वक़्त में जेको हू मुक़ाम आहे उनखे बि हिकिड़ी जेको आहे सेफ प्लेस तौरु। सर गवर्नमेंट खे अपील इहा आहे त गवर्नमेंट त पंहिंजे हिसाब सां कमु करे पई ऐं गवर्नमेंट इन शइ ते सीरियस बि आहे, पर जेकी शयुनि जी रिक्वायरमेंट आहे मोस्टली, जीअं ॻोठाणनि सां असांजो ज़िक्र थियो, उन्हनि इहा शइ कई त ख़ासि करे मोटर उते मौजूदु न आहे, ठीकु आहे। ॿियो बाउंड्री वाल बि कोन्हे को, ऐं उन सां गॾो गॾु उते जेको रस्तो आहे उहो बि एॾो मौज़ूदु न आहे, ठीकु आहे। ऐं जनाज़े जे लाइ जो हिकिड़ो प्लाट आहे, जनाज़ो नमाज़ जीअं थिए थी उन वक़्तु हिकिड़ो प्लाट हुजे, जेकॾहिं उनखे उन वक़्तु पंहिंजो जनाज़े नमाज़ तौरु बि इस्तेमालु कयो वञे, या ईंदड़ वक़्त में उनखे ईदगाह तौरु बि इस्तेमालु करे सघिजे थो। इहा शइ मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट इन शइ ते छो त हिन वक़्तु अबू बकर क़ब्रिस्तान में जॻह बिल्कुलु फुल थी चुकी आहे। जीअं त गवर्नमेंट असांखे जेको नयो प्लाट ॾिनो आहे क़ब्रिस्तान जे हिसाब सां, त महिरबानी करे असां उन्हनि खां अपील था कयूं त माना हिनखे पूरी बाउंड्री वाल ॾियो, ताकी ख़बर पए त आहे की माना क़ब्रिस्तान केसि ताईं आहे। ॿियो वरी हिन क़ब्रिस्तान में अव्हां खे जेको आहे मस्जिद वग़ैरह नमाज़ जनाज़ा पढ़ाइण जी बि सहूलियत मौजूदु हुजनि, नलका वग़ैरह जेके हुजनि महिरबानी करे उते लॻाए ॾियनि, ताकी माना आवाम खे सहूलियत हुजनि पाणी वग़ैरह जे लाइ, ऐं जेको ॿिए में माना सहूलियतूं हुजनि। हा, उते जेको जनाज़े में माना शरीक थियनि, उते को मुसाफ़िर खानो वग़ैरह बि ठहियलु हुजे, जीअं माण्हुनि जे आराम वग़ैरह जे लाइ बि सहूलियतूं हुजनि। असांजो गवर्नमेंट खे अर्ज़ु आहे त असांजे मुक़ाम में तमामु घणी सहूलियत थी वई आहे। हिते हिकु क़बर जे भरिसां 4-4, 5-5 लाशा पूरिया विया आहिनि। असांखे गवर्नमेंट ॿाहिरि प्लाट अलाट कयो आहे, उन करे असां गवर्नमेंट खे अर्ज़ु था कयूं त उते तरक़ाती कमु जल्द अज जल्द शुरू कयो वञे, ऐं आवाम जी सहूलियत लाइ उन मुक़ाम में असांखे दफ़नाइण जी सहूलियत मिले। असांखे वासी आहियूं, असांजो हीउ अबू बकर क़ब्रिस्तान आहे, 300 साल पुराणो आहे हीउ क़ब्रिस्तान। हिते तक़रीबन मैयत दफ़नाइण जे लाइ काई जॻह न आहे। हिते हिक ॿिए जे मथां ख़ानदान हिते हिक ॿिए मथां दफ़नायल आहिनि। जीअं त असांखे हिते क़ब्र ओस पास में असांजे इहो चौदगी जे पासे ॾे असांखे क़ब्रिस्तान मिलियो आहे। उते चवंदा बाबा जॻह तव्हांखे ॾिनी आहे, उते तव्हां जेका मैयत अचे तव्हां उते दफ़नायो, या जनाज़े मस्जिद जे लाइ या ईदगाह उते तव्हांजो असां ठाहियो वेंदो। उते बराए महिरबानी करे असांखे लाड़काणी जा जेके बि तरक़ियाती कम आहिनि उहे बंदि करे असांखे चौदगी जे पासे ॾे असांखे उते मक़ाम उते जॻह ॾिनी वञे, जीअं असां पंहिंजी मैयत सुहिणे तरीक़े सां उते असां दफ़नाए सघूं। हे हशर आहे असांजे लाड़काणे जे, अगरि बरसाति थी पए, असांजो क़ब्रिस्तान आहे हीअ 300 साल पुराणो आहे, बरसाति थी पए सॼो पाणी असांजो हिन क़ब्रिस्तान में आहे। उहो निकाले का सहूलियत न आहे, हेठां ई में आहे क़ब्रिस्तान असांजो, जीअं असांखे सहूलियत करार ॾिनी वञे त असां पंहिंजी मैयत उते दफ़नायूं। साईं खोटाई कंदा आहियूं घटि में घटि, हितां हिक ॿिए मथां मैयत का निकिरी ईंदी आहे, उते वरी उहा जॻह छॾे असां वरी ॿिए हंधि वरी खोटाई कंदा आहियूं। उते मैयत जे लाइ असां क़बर खोटींदा आहियूं, दवा हिते छॾे वरी हाणे ॿिए हंधि खणूं, वरी उतां खणंदा आहियूं त वरी हिक न ॿिए हंधि मैयत निकिरंदी आहे। को गवर्नमेंट असांखे मुक़ाम ॾिनो आहे, उनजी असांखे बाउंड्री ठाहिणी वञे, जीअं असां उते जेको आहे त पंहिंजा जेके असांजा हर कंहिंखे हिजान छॾिणो आहे,
सभिनी खे हुन जान हलणो आहे त जेतिरो थी सघे असांखे हुन मुक़ाम जी बाउंड्री वाल खाराए ॾियो अथसि जीअं असां उते माण्हुनि खे पंहिंजे वॾनि खे जेके गुज़ारे था वञनि असां उन्हनि खे उते दफ़नायूं। ऐं हिते असांखे बि बाउंड्री वाल खणणु हिते बि कब्ज़ो मथां कब्ज़ो आहे ऐं क़बरुनि मथां क़बरूं। असां हुकूमत खे अपील था कयूं त जेको असांखे नओं बाउंड्री वाल मुक़ाम जो खणाए ॾिनो वञे। अबू बकर मुक़ाम भरिजी वियो आहे, माण्हू जे मथां दफ़नाए था वञनि। हिते नलको मोटर हणायूं था त उहो बि लाहे था वञनि चोर। माना हिन में को चौकीदार कोन्हे, जेके जीअं वणे थो उहे कनि था। हाणे हुकूमत ॾिनो आहे प्लाट त कब्रिस्तान जे नाले चौधरीअ खां, सो असांखे उहो चौधरी वारी ॾाराए ॾिनी वञे, उते पाणी जी सहूलियत ॾिनी वञे, नलको आहे, मोटर आहे, चौकीदार आहे, जीअं त मैयत लाइ, खोटण लाइ, क़बर लाइ मुलाज़िम हुजे। सो असांखे इहा महिरबानी करे सहूलियत ॾिनी वञे। लाड़काने जे अवाम खे वॾी तकलीफ़ आहे, मुक़ाम भरिजी वियो आहे, हिक ॿिए जे मथां था दफ़नाईंदा वञनि, पोइ ख़बर न आहे त कंहिंजो कहिड़ो आहे कंहिंजो कहिड़ो आहे। हे 300 साल पुराणो आहे। चौधरी वारी जे नाले में चयो आहे त उहा चौधारी ॾेई ॾिनी वञे, चौकीदार रखियो वञे, पाणी जी सहूलियत ॾिनी वञे, मोटर आहे, नलको आहे, मैयत खोटण लाइ उहा बि सहूलियत ॾिनी वञे, मुलाज़िम रखियो वञे। 2,000 वठनि था हिकु मैयत जा, पोइ था दफ़नाइनि। असांखे जीअं इहा ख़बर पई आहे त तरक़ियाती कमनि जे लाइ अबू बकर मुक़ाम छॾे ऐं ॿियो मुक़ाम हिकिड़ो मिलियो आहे, सब्ज़ी मंडी आहे, कुझु ॿियूं शयूं आहिनि। हाणे असांखे इहो आहे त अपील गुज़ारिश त जीअं हितां वारा जेके माण्हू आहिनि ॾाढा ॾुखिया ऐं तंग आहिनि, उन्हनि खे सहूलियत उते मिले। हितां जी सहूलियत जीअं ख़तमु थी वञे त हिनखे ब्लॉक कयो वञे त जीअं हिते जेके आहिनि रखियल उहे तहफ़ुज़ में रहनि ऐं उन्हनि जे लाइ थोरो घणो असांखे तहफ़ुज़ बि खपे। हिते जेके नलका लॻनि था उहे लही था वञनि, जेके दरवाज़ा लॻल आहिनि उहे पटिजी था वञनि, रस्ता न आहिनि, ट्रैक न आहिनि। मैयत खे खणी अचण में ॾाढी तकलीफ़ आहे बाबा साईं। हिते मैयत हिते सिधी को बि शहरी नथो खणी अचे, हिते ट्रैक न आहे। पहिरीं ॻाल्हि त असांखे इहा अपील आहे त हिते ट्रैक खपे ऐं तहफ़ुज़ न आहे, मालिकी न आहे हिते अबू बकर मुक़ाम जी। नाज़िर, लाड़काने जी सब्ज़ी मंडी जे हवाले सां जेको इशू हो उहो असां पंहिंजे प्रोग्राम में रेज़ कयो ऐं गॾोगॾु अबू बकर कब्रिस्तान खे ॿाहिरि मुंतक़िल करणु, छाकाणि त हिते जेको कब्रिस्तान आहे उहो ओवर क्राउड थी चुको आहे। इन हवाले सां काफ़ी माण्हुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, हितां जा जेके वापारी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी त हीअ तमामु वॾी मंडी आहे लाड़काने जी, जेका तमामु वॾो कारोबार करे थी ऐं हज़ारे माण्हू हितां जेको आहे सो रोज़गार कनि था, पर उन्हनि खे कंहिं बि तरह सां हिते सहूलियत मुयसरु न आहे। हिन वक़्तु हिते तव्हां असां जंहिं एरिया में बीठा आहियूं, सब्ज़ी मंडी जो एरिया आहे, त सॼो कचो आहे ऐं उन में जेको आहे रुॻो धूड़ ऐं मिटी आहे। ऐं उनखां पोइ हेठि जेके दुकानदार तव्हां ॾिसो पिया त उहे वेठा आहिनि ऐं उहो जेको आहे सो वेही करे पंहिंजी सब्ज़ी विकिणनि था या कारोबार कनि था। त हिननि खे प्रॉपर तरीक़े सां जेका सब्ज़ी मंडी हुअणु खपे, छाकाणि त लाड़काने जो पंहिंजो हिकिड़ो स्टेटस आहे, लाड़काने जी पंहिंजी अहमियत आहे, त उनजी मंडी बि इन तरह सां हुअणु खपे। सरकार खे या जेके लाॻापियल उन्हनि जो इदारो आहे उन्हनि खे जेको आहे सो इन हवाले सां फौरी तौर ते इन ते कमु करणु खपे त जीअं हीअ जेका सब्ज़ी मंडी आहे ॿाहिरि मुंतक़िल थिए ऐं वापारियुनि खे सहूलियतूं फराहम थियनि। जेके शहरी या जेके ॿिया रिटेलर जेके उतां जे ख़रीदारी कनि था उन्हनि खे बि सहूलियतूं फराहम थियनि ऐं उहे आराम सां उते अची करे पंहिंजूं गाॾियूं कराए सघनि, छाकाणि हिते गाॾियुनि जी का बि कैपेसिटी कोन्हे, को माण्हू अंदरि अची नथो सघे, जेकॾहिं अंदरि अचे थो त वरी ॿाहिरि नथो निकिरी सघे थो। हीअ तमामु हिकिड़ी ॾुखी सूरत हाल आहे लाड़काने जे हिन माण्हुनि सां, त उन्हनि खे जेको आहे सरकार फौरी तौर ते रिलीफ बि फराहम करे, सहूलियतूं बि ॾिए ऐं गॾोगॾु जेको ॿाहिरि कब्रिस्तान जेको आहे अबू बकर उनजे लाइ प्लाट रखियो वियो आहे त उन ते जेको आहे कमु शुरू कराए सघे, त जीअं हाणे तदफ़ीन जेके माण्हू फोथनि था उते थी सघे, छाकाणि त हीअ जेको कब्रिस्तान आहे उहो ओवर क्राउड थी चुको आहे, उन में हाणे का बि गुंजाइश न आहे। सो हीअ तमामु अहम मामला हुआ लाड़काने शहर जे हवाले सां। उन हवाले सां असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हायोसीं। असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा, अलाह निगहबान।